जी नाज़रीन, इस्लाम कोट भरसा ही गोठ गोड़ाणे जा रहवासी आहिनि। इस्लाम कोट प्रेस क्लब ते ॿाहिरि एहतजाज करे पहुता आहिनि। इन्हनि खां पुछूं था त इन्हनि जो कहिड़ो मुतालबो जेका हिते 3 साल असां धरणो ॾिनो उन लाइ गवर्नमेंट ऐलान कयो त गोड़ाणे खे फी सालानो ₹1 ॾींदासीं ऐं पीपल्स पार्टी वारा आया असांखे इलेक्शन अॻ में उथियारे तव्हांजा हर मसइला हल कंदासीं। जेके 4 साल थिया आहिनि अञा ताईं को मसइलो हल न थियो आहे। गोड़ाणे डैम जेका बि असांजी ज़मीन उन्हनि में पाणी अची वियो, ग़रीब माण्हू मिसकिन जेका अॼु बरसाति थी आहे उन्हनि जे अखियुनि में लुड़क अचनि था त असीं बनियूं आबाद करियूं, पंहिंजो रोज़गार किथां करियूं। बनी त पाणी में सील अची वियो। गवर्नमेंट ऐलान करे त हर साल ते तव्हांखे ₹1 ॾींदासीं। उहो 2016 में ऐलान थियो आहे, 2021 हले पे। अॼु तक ताईं ग़रीबनि खे का शइ कोन मिली आहे। उन्हनि खे ज़मीन कोन्हे जेको खेड़ी वाती कनि पंहिंजो गुज़ारो कनि। ही मिसकिन माण्हू वञनि केॾांहुं? असीं गवर्नमेंट खे अपील था करियूं हिकिड़ो कंपनी खे त वही ग़रीबनि जा मसइला हल करो। ये 1 साल जा मुआवज़ा न मिलिया आहिनि, न ई वरी ₹1 जेको फी सालानो मिलियो आहे जेको शादीशुदा साईं मुराद अली शाह जो ऐलान कयो। उन में अंदरि ढरण कोन ॾिना। बाक़ी असांखे धमकियूं ॾिनो। असीं ग़रीब माण्हू आहियूं, रोज़गार खे विरोध थी वेठा आहियूं। असांजी बनियुनि में पाणी कलर छो वियो आहे। बक़ाया जेको असीं कंहिं बि ऑफिसर खे रड़ जा घोड़ा कयूं त को बि असांजी कंहिं बि ॻाल्हि न ॿुधी आहे। तो कंपनी कूड़ा आसरा ॾींदी थी रहे त अॼु ड्यूटी था ॾियूं, सुभाणे ॾियूं था। असांखे को बि हक़ न आहे मिलियो। असांजी ज़मीनूं टोटल गोड़ाणे डैम में वही हलियूं आहिनि। ऑफिसुनि ते घुराइनि था, उतां वापसी मायूस थी मोटूं था। उन्हनि जा प्रूफ आहिनि जेके बि आहिनि हिते पंहिंजा ऑफिसर आहिनि एंग्रो जा अचनि था, रोज़ ॾटा ॾियो था वञनि ऐं असांखे पंहिंजो हक़ ॾिनो वञे ऐं असांखे रोज़गार ॾिनो। सैयद बिरादर असां नान सां बि कई वई आहे, असांखे रोज़गार ॾिनो वञे, असांजी ज़मीनूं ज़ब्त कयूं वयूं आहिनि, इंसाफ़ कयो वञे। टियों कुझु वग़ैरह जेकी हो सभु कुझु बंदि थी वियो। उनमें गवर्नमेंट चयो त पंहिंजे हिसाब त भई इंग्रो वारनि कंपनी वारनि ॿुधायो त असीं ₹1 फी माण्हू खे ॾींदासीं सालानो। उन जे बदिरां कुझु बि कोन्हे। हिन खां 2 साल जेको आहे सो अॻे असांजो धरणो हो, उन मंझि PP वारनि असांखे उथियारिया त भई तव्हांजो सभु कुझु मसइला हल थींदा, जंहिंमें को बि मसइलो असांजो हल न थी चुको आहे। इंग्रो वारा अचनि था हिते ॻोठ जो, असांजनि जो चङो माण्हू हिकिड़े कंहिंजो उनजो पंहिंजे हिसाब सां पघार ड्यूटी में हर ॻाल्हि में उन जा माण्हू खणनि था, उन जी ॻाल्हि सुणनि था। उहो चवंदा ठीकु आहे, असांजो मतिलबु थी वियो दुनिया जेको आहे असां हेठि आहे। त असांखे हक़ जेके असांखे चया 2016 में ॻाल्हि कयूं त भई आखे ₹1 साल ॾींदासीं। उहो ₹1 साल बि असांखे कोन मिली। हिते आया असांखे ठगियूं करे उथियारे विया। उहो माण्हू पंहिंजा अॼु बंगले में वेठा आहिनि। असां वटि अॼु मींहुं वठो आहे, बरसातूं पयूं आहिनि। अॼु असीं बचे जो गुज़र करियूं किथां? बनियूं हुयूं ॿारहं सभु खसे विया, उन में पाणी छॾे ॾिना आहिनि। उन जे लाइ करे असीं अपील करियूं था, हथ ॿधी अर्ज़ु करियूं था। अॼु असीं 2-3 ॻोठनि जा माण्हू गॾु थिया आहियूं, सुभाणे थी सघे गोड़ाणे जा माण्हू वधीक गॾु थियनि, रोड ब्लॉक कंदा। पोइ असांखे मारियो त मारे जान छॾायो, न त असीं ज़िंदवानी न छॾींदासीं। असांजा हक़ खसिया आहिनि। जी नाज़रीन, ॻोठ जेका गोड़ाणो आहे उनजे आसपास जा जेके रहवासी आहिनि गोड़ाणे डैम जे हवाले सां एहतजाज कनि पिया त 2 साल अॻु में जेका सिंध हुकूमत ऐलान कयो वियो त फ़ी ख़ानदान खे ₹1 जेका हर साल मुआवज़ो ॾिनो वेंदो। उनखां पोइ चवनि पिया त गोड़ाणे डैम जो जेका असां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते एहतजाज कयो, असांजा जेके वाइदा कया विया उहे पूरा न आहिनि कया विया। हीअ चवनि था जेके चूंडियल नुमाइंदा इलेक्शन वक़्तु जिन असां खां एहतजाज ख़तमु करायो उहे AC कमरनि में आरामी आहिनि, उहे असांजी का दाम ॿुधण जे लाइ तयारु कोन आहिनि। सिंध हुकूमत खां मुतालबो कनि पिया जेके कयल ऐलान आहिनि, कयल वाइदा आहिनि, उन्हनि ते अमल करे। हीअ चवंदा गोड़ाणे जी जेका जॻह जो अञा ताईं इहो मुतालबो कनि पिया तब्दील कयो वञे ऐं समूरा मुतालबा मंज़ूर करे असां सां इंसाफ़ फ़राहम कयो वञे। गाज़ी बजी रवामी आवाज़ TV न्यूज़ इस्लाम।